वफ़ाक़ी हुकूमत ॿुड़ मुतासिरनि जे इमदाद बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए न करण जो इशारो ॾेई छॾियो आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम खे रोज़गार स्कीम में तब्दील करण जो बि इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। राणा सनाउल्लाह जो चवणु आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम वफ़ाक़ी नौयत जो आहे। ॿुड़ मुतासिरनि जी मदद सूबाई सतह ते थींदी। राणा सनाउल्लाह जो चवणु हो त असांजी ख़्वाहिश आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम माण्हुनि खे रोज़गार फ़राहम करे। वज़ीर आज़म जे सलाहकार जो चवणु हो त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम खे बेनज़ीर रोज़गार स्कीम में तब्दील कयो वेंदो। राणा सनाउल्लाह जो चवणु आहे त ॿुधण में आयो आहे त अहिड़ी तरह जी स्कीम ग़ौर हेठि आहे। पीपल्स पार्टी जे अॻुवाणनि सां ॻाल्हियूं थी सघनि थियूं। वफ़ाक़ी हुकूमत ॿुड़ मुतासिरनि जी इमदाद बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए न करण जो इशारो ॾेई छॾियो आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम खे रोज़गार स्कीम में तब्दील करण जो बि इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। राणा सनाउल्लाह जो चवणु आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम वफ़ाक़ी नौयत जो आहे। ॿुड़ मुतासिरनि जी मदद सूबाई सतह ते थींदी।